नमस्कार दोस्तों, कल असां MA प्रीवियस पेपर फर्स्ट में पुराणी कविता 1943 खां अॻु जी में शाह साहब जी शाइरी सुर सामुंडी पढ़ी रहिया हुआसीं। अॼु अॻिते पढ़ंदासीं। शाह साहब सुर सामुंडीअ में वणजाणियुनि जी मन स्थितीअ जो चित्रण कयो आहे ऐं ॾेखारियो अथई त कीअं जेके सामुंडी वणजारा आहिनि, जेके समुंड रस्ते वापारु कनि था वापारी, उहे पंहिंजियुनि ज़ालुनि खे छॾे करे ऐं वणज वापार लाइ समुंड जे रस्ते ॿियनि हंधि वञनि था। उन्हनि खे त वापार सां ई प्यारु आहे। ज़ालूं घणी ईज़ारियूं नाज़ियूं कनि थियूं ऐं रोअनि थियूं ऐं घणेई हीला हलाइनि थियूं त उहे रुकी पवनि, न वञनि एॾो परियां वणज वापार लाइ। पर जेके सामुंडी वापारी आहिनि से रुकनि कोन था। उन्हनि खे त केवल पंहिंजे वणज वापार सां ई प्यारु आहे ऐं उन सां वफ़ा करण लाइ हू पंहिंजी ज़ालुनि खे छॾे करे ऐं वञनि था हली। उन्हनि जे दर्द जो केॾो न सुहिणो बयानु शाह साहब पंहिंजी शाइरीअ में कयो आहे। शाह साहब अॻियां लिखे थो, लाहींदाई कनि ॻाल्हियूं हलण संधियूं, ॾींदा मूं ॾुखनि वर विझंदा जिंदरो। अर्थात लाहींदाई कनि ॻाल्हियूं हलण संधियूं, मतिलबु जीअं वणजारा वापसि मोटी था अचनि, वणज वापारु करे वापसि मोटियो अचनि ऐं मोटंदे ई वरी वञण जूं ॻाल्हियूं पिया कनि। ॾींदा मूं ॾुखनि वह विझंदा जिंदरो। मुंहिंजे हृदय खे, मुंहिंजे दिलि खे वणजारी जेके वापारी ज़ाल आहिनि उहे चवनि थियूं त असांजे हृदय खे वरी था ॾुखनि में विझी करे ऐं वञण जूं ॻाल्हियूं था कनि। मूंखे जियारियो पिड़ियुनि जी ॻाल्हि करे, ठटो अॼु अॾियो हींअरो कोट बुर्ज जी। वणजारियूं चवनि थियूं, उहे पंहिंजे मन जूं ॻाल्हि ॿुधाइनि थियूं त अगरि असांखे जियारो अथव, असां में जान विझणी अथव त असांजे पिड़ियुनि जी ॻाल्हि कयो, असां सां असांजे महबूब जी ॻाल्हि कयो। जीअं के कोट खे कंहिं महल जी दीवार खे उहा जॾहिं जर्जर अवस्था में थी वेंदी आहे त उनखे वरी नए सिरे सां जोड़ियो वेंदो आहे, अॾायो वेंदो आहे। तीअं असांजे दिलियुनि, टुटल दिलियुनि खे अगरि तव्हांखे जोड़णो आहे ऐं उनखे वरी जियारणो अथव त असांखे असांजे साम्हूं असांजे पीढ़ीअ जी, असांजे महबूब जी, असांजे ढोलण जी ॻाल्हियूं कयो। अॻियां शाह साहब लिखे थो, चिमकियूं चौधार धजियूं धारे चन जो, माई सामुंडी आया सहसे करे सिंगार, उन्नी जी पचार काल्हो कर कांग करे। या चयो चिमकियूं चौधार धजियूं धारे चन जूं, अर्थात शाहूकार जेके शाहूकारनि जूं जेके जहाज आहिनि उन्हनि जूं झंडियूं चौतार पियूं बहकनि, चौतार पियूं उन्हनि जी कलरफुल झंडियूं या ईअं चइजे रंग बिरंगियूं झंडियूं ॾिसण पियूं अचनि। ऐं अॻियां चए थो, ए जीजल हुअ जेकी वणजारी आहे पंहिंजी माउ खे चए थी, ए जीजल अॼु जेके सामुंडी आहिनि, जेके वापारी वर्ग आहे, उहो घणेई सिंगार करे ऐं मोटिया आहिनि, घणेई सिंगार करे विदेशनि मां कमाए करे मोटिया आहिनि। कल्ह खां ई माई सामुंडी आया सहसे करे सिंगार, मतिलबु हे अम्मा, हे मुंहिंजी अमर, हे मुंहिंजी जीजल, अॼु असांजा सामुंडी जेके आहिनि उहे घणेई सिंगार करे वापसि वणज वापार करे मोटिया आहिनि। उन्ही जी पचार कालो कर कांग करे, उन्हनि जी जेकी पचार आहे, उन्हनि जी जेकी ॻाल्हियूं आहिनि, कल्ह खां ई कांग जेको कांव आहे उहो पियो करे। कांव जेॾी महिल कां कां कंदो आहे ईअं लॻंदो आहे त केरु अचण वारो आहे। त जंहिं महिल कांव जी का का घणी थी रही आहे त वणजारियूं सम्झनि थियूं त असांजा जेके वणजारा आहिनि, जेके असांजा महबूब आहिनि, उहे मोटी रहिया आहिनि। अॻियां वाई ॾिनी वई आहे, चयो वियो आहे, आयल करियां कीअं मुंहिंजो नी अपलियो न आहे। आयल आयल चयो वियो आहे माता खे, जीजल खे, अमर खे। वणजारियूं चवनि थियूं, ए जीजल
मां कीअं कयां जो मुंहिंजो प्रेम लिको नथो रहे। वियो वणजारो ओहिड़ी मूंखे चाढ़े अचे। भई जेके वणजारा आहिनि उन्हनि जे वञण खां पोइ वणजारनि खे ईअं थो लॻे त असां चिखा में पिया सघूं, असां विरह जी आग में पिया था सघूं। त वणजारियूं चवनि थियूं त वणजारा जेके आहिनि उहे असांखे छॾे करे असांखे चिखिया में चाढ़े असांखे छॾे हलिया विया। सामुंडियुनि जे संग खे रुआं रातो ॾींहुं, हे मुंहिंजी अमर तो अहिड़ो सामुंडियुनि जो असांखे संग ॾियारियो अथई, अहिड़ो तो असांजी शादी सामुंडियुनि वापारियुनि सां असांजी शादी कराई अथई जो असांखे राति ॾींहुं रोअणो ई थो पए, विरह जी आग में सड़णो थो पए। उॾोहीअ जीअं ॾुखड़ा चङिया चोटीअ सीं, अर्थात जीअं एॾा ॾुखड़ा असांखे सहणा था पवनि, जीअं का चोटीअ ते असांखे चढ़णो आहे, जीअं का चोटीअ ते चढ़ी पहुचणो आहे, एॾा असांखे ॾुखड़ा सहणा था पवनि। अॻियां शाह साहब लिखे थो, गूंदर मथां ज़िंदड़ी वड़िया वलियुनि जीअं, अर्थात मुंहिंजी ज़िंदड़ी, मुंहिंजी जेकी आत्मा आहे उहा त मुंहिंजे महबूब सां गॾु आहे। मां उनखे पाइण लाइ, उन सां मिलण लाइ हिक ॿिए मां हथ ॿधी करे ॼण त जीअं रसीअ खे वकोड़बो आहे तीअं मां हथ ॿधी करे पुकार करे रही आहियां। अॻियां लिखियो, मादर पाए मुंडियूं वञा हादीअ सी, मां पंहिंजे रहबर, पंहिंजे मुर्शिद, पंहिंजे महबूब ॾांहुं मुंडियूं पाए ऐं उन सां गॾु वेंदुसि। अॼु हिते दास्तान पहिरियों पूरो थियो, सुभाणे असां दास्तान ॿियो पढ़ंदासीं त कीअं सामुंडियूं जेके सामुंडी वापारी आहिनि से वणज वापार लाइ पंहिंजी ज़ालुनि खे छॾे करे ऐं अॻियां वञनि था, वापार करणु वञनि था, ऐं कीअं त उन्हनि जे मोटण जो इंतज़ारु ज़ालूं कनि थियूं ऐं उन्हनि जे मोटण लाइ बासूं थियूं बासनि, अखा थियूं पाइनि ऐं संदसि सलामतीअ लाइ सुखाऊं पियूं कनि, ऐं दरिया शाह जे अॻियां ॾिया पियूं ॿाड़नि, मंदरनि टिकाणनि में मस्जिदुनि मथां पियूं टेकनि, वणनि ॿूटनि ते ॾिया पियूं ॿाड़नि ऐं दरवेशनि वटि मथां पियूं टेकनि त असांजो जेको महबूब आहे उहो सुख सां वापसि मोटियो अचे। अॻियां शाह साहिब हिन में रूहानीत राज़ ॿुधाई आहे त अगरि असां एतिरो महबूब सां, पंहिंजे सचे महबूब सां, पंहिंजे परमात्मा सां प्यारु कयूं त उहो बि असां हलियो ईंदो, ऐं सची दौलत उहा ई आहे त असां पंहिंजे महबूब सां, असां पंहिंजे परमात्मा सां एतिरो प्यारु कयूं ऐं उनखे ॿाॾायूं। सुभाणे अॻियां पढ़ंदासीं। महिरबानी।